नाज़िन चक वेझो जतोई बिरादरी में कान्हे तकरार तां झेड़े में एक जणो क़त्ल थी वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर निसार जागीराणी। जी निसार, छा तफ़सील आहिनि? बिन पाड़न सईद खानानी जतोई ऐं कमालानी जतोई में अंदर कारें जे पुराने तकरार सां जुड़ियल अॼु शहरी जे टाइम जदीद हथियारनि सां फायरिंग करणी गोलियूं लॻण सबबि जेको टियों पाड़ो आहे जतोई बिरादरी जो वतुराणी जतोई जे धुर जो नौजवान आहे अली नवाज़ जतोई जेको क़त्ल थी वियो आहे। जंहिं चोबोल आहिनि त हिकु हमले आवाज़ जेको आहे नौजवान अब्दुल कदीर कमालानी जतोई उहो ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग जो सिलसिलो तेज़ हुजण सबबि क़त्ल थियल नौजवान ऐं ज़ख़्मी जेके आहिनि वाक़ियो वारे ते हंधि पयल आहिनि। होॾां पुलिस जूं एपीसी गाॾियूं ऐं पुलिस मोबाइलियूं जेके आहिनि उहे फायरिंग वारे जाइ खां 1 किलोमीटर परे बीठल आहिनि, पर पुलिस फायरिंग बंदि करण लाइ होॾां वञण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि वधीक नुक़सान जो अंदेशो आहे। कारे जो तकरार कुझु महीना अॻु अब्दुल वहीद कमालानी ऐं हिकु औरत जे माजर खां पोइ शुरू थियो, जंहिंमें हिन वक़्त ताईं धुरनि जा 8 माण्हू जेके आहिनि उहे क़त्ल थिया आहिनि ऐं 20 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। हिन वक़्तु जहिड़ो जतोई बिरादरी जे ॿिनि पाड़नि खां वधी 3 पाड़े ताईं पहुतो आहे। जी निसार, अवां जी महिरबानी।